खैरपुर में खबरवास शेयर कई पिया पसंद की शादी न कराइण तां कावड़ जी नौजवान आपघात करे छॾियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया खैरपुर में पसंद की शादी न कराइण तां कावड़ जी नौजवान आपघात कयो पियो आहे। ॻोठ फोड़ी चांडियो जे रवासी सजण उर्फ सज्जा चांडियो कराची जे औरंगी टाउन में ज़हरीली दवा पी पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो। खबरवास शेयर कयूं पिया खैरपुर खां पसंद जी शादी न कराइण तां कावड़ जी नौजवान आपघात करे छॾियो आहे। ॻोठ फोड़ी चांडियो जे रवासी सजण उर्फ सज्जा चांडियो कराची जे औरंगी टाउन में ज़हरीली दवा पी पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। खैरपुर खां के आगाह कयूं पिया पसंद की शादी न कराइण तां कावड़ जी नौजवान आपघात कयो आहे। सजण उर्फ सज्जा चांडियो कराची जे औरंगी टाउन में ज़हरीली दवा पी पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद मर्द पासन हवाले किया पियो। अवां खे आगाह कयूं पिया खैरपुर में पसंद की शादी न कराइण तां कावड़ जी नौजवान आपघात कयो आहे। खबरवास शेयर कयूं पिया खैरपुर खां पसंद की शादी न कराइण तां कावड़ जी नौजवान आपघात करे छॾियो। सजण उर्फ सज्जा चांडियो कराची जे औरंगी टाउन में ज़हरीली दवा पी पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद मर्द पासन हवाले किया पियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया पसंद की शादी न कराइण तां कावड़ जी नौजवान आपघात कयो आहे। इन हवाले से वधीक अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर का शबीर फजो लाइन ते मौजूद है। जी शबीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल कंडो मस्ती लॻो ॻोठ फोड़ो चांडियो वासी नौजवान सजण उर्फ सजाद चांडियो घरू अणबण सां ख़ुदकुशी करे छॾी आहे। ख़ुदकुशी कंदड़ सजण चांडियो औरंगी टाउन सिंधी ॻोठ में पंहिंजे वॾे भाउ अफसान खान चांडियो सां पसंद जी शादी न करण तां कावड़ जी ज़हरीली दवा पी ख़ुदकुशी करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नौजवान सजण चांडियो पंहिंजी जेकी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो आहे। ख़ुदकुशी कंदड़ सजण चांडियो जो मर्द जेको आहे कराची अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद संदन वासन पारां कराची खां टंडो मस्ती लॻे ॻोठ फोड़ो खान चांडियो में आंदो वियो आहे। जी